cultural layers मिला थी जिते domestication of animals and domestication of plants जा सके evidences मिला था ये दुनिया उनके मॉडल बने थी भाई so ही मेहर गढ़ जो figurines आहिनि इन्हनि खे बि असां उन माता मदर गॉडेस जे कॉन्सेप्ट में खणी हली सघूं था नेक्स्ट प्लीज़ ही असांजो इंडस वैली सिविलाइजेशन जो मॉडल आहे जॉन मार्शल उनखे डांसिंग गर्ल जो नालो ॾिनो जंहिंसां असां त कॾहिं मां इतफ़ाक़ कोन्हे कंदो आहियां ही गॉडेसिस आहिनि बेसिकली ऐं ही असां वटि जेको मदर गॉडेस जो जेको फिगर इहे ॿ असां वटि इम्पोर्टेंट आहिनि जेके असांखे सिंध मां मिलियूं ऐं जॾहिं मां सिंध चवंदो आहियां त मां हुनखे मेहरगढ़ बि हुन में जॉइन कंदो आहियां ऐं हुन में रहमान डेरी बि जॉइन कंदो आहियां छो त इंडस वैली सिविलाइजेशन आहे सॼी नेक्स्ट प्लीज़ अच्छा ही असां वटि कुझु मदर गॉडेस जा जेके ॿिया ऑब्जेक्ट्स मिलिया आहिनि ऐं उन में दिस फिगर्स बीइंग मेड ऑफ क्ले एंड डिफाइनिंग देयर किनशिप विद द अर्थ धरती माता सां जुड़ियल जेका कॉन्सेप्ट आहे छो त जेका असां वटि त्रिनिथी आहे जेका पोइ आर्यन्स एडॉप्ट कई आर्यन्स असांखे एडॉप्ट कयो जेके अर्लीएस्ट जेके क्लासिक वैदिक लिटरेचर जा वारा माण्हू हुया उन्हनि सिंधी कल्चर खे एडॉप्ट कयो सिंधी छो त असां वटि धरती माता जो कॉन्सेप्ट हुयो ऐं जेका ब्रह्मा विष्णु शिवा जा जेके कॉन्सेप्ट्स आहिनि उहे बेसिकली असांजा कॉन्सेप्ट्स हुआ जेके मदर गॉडेसिस जा कॉन्सेप्ट्स हुआ ऐं ईअं उहे इवॉल्व थी करे असांखे वरी पोइ नेक्स्ट सॼो जेको लिटरेचर अचे थो उन में असांखे मिलनि था पिया नेक्स्ट प्लीज़ अहिड़ी तरह सां ही सील्स आहिनि ही सील्स बि असांखे रिप्रेज़ेंट थियूं कनि समहाउ धरतीअ सां रिलेटेड जेके धरती सां जुड़ियल आहिनि नेक्स्ट प्लीज़ अच्छा हाणे ॿ शयूं आहिनि हिकिड़ी प्रोटो हिस्ट्री ऐं ॿी हिस्ट्री प्रोटो हिस्ट्री असां उनखे था चऊं जीअं मैम बि ॻाल्हि कई त जिन तव्हां वटि साइंस ऐं सिम्बल्स हुजनि तव्हां वटि क्लियरिटी न हुजे असांजी ॿोली असांजी लिखत अनडिसाइफर्ड आहे अञा ताईं सो इन करे असां उनखे जस्ट साइंस ऐं सिम्बल्स जे बुनियादनि ते परखियूं था हाणे उनखां पोइ जेको विच में 500-600 सालनि जो गैप थो अचे ऐं उनखां पोइ असांखे वैदिक लिटरेचर थो मिले जेको रैंगिंग फ्रॉम 1500 BC और 1800 BC समटाइम्स दे से उन में जेको असांखे लिटरेचर मिले थो उहो बि मेमोराइज़ थींदो हुयो ऐं उन में शयुनि खे यादि कयो वेंदो हुयो सो ही छा थियो त हाणे विच में ॿोली माना इंडस जूं इंडस जा साइंस ऐं सिम्बल्स ऐं ॿिए पासे ॾे असां वटि अचे थी जीअं प्राकृत ॿोली आहे उहा रीसेंट आहे उहा तमामु रीसेंट आहे इंडस जे हुन विच में तमामु वॾो फ़र्क़ु आहे पर कुझु साइंस ऐं सिम्बल्स असांखे अहिड़ा मिलनि था हुनजे अल्फ़ाबेट में जंहिंखे सर अलेक्जेंडर कनिंघम उन ते हिकिड़ो डिस्कोर्स कयो ऐं उनखे जेको आहे सो ब्राहिमी माना प्राकृत खे या पालीअ खे जेका हिकिड़ी ॿोली उनखे लिखत मुख़्तलिफ़ लिखत में लिखी सघिजे थो जीअं खरोश्ती थी वई ब्राहिमी थी वई या उनजूं मुख़्तलिफ़ ॿियूं शाख़ूं अचनि थियूं त हुन ब्राहिमी खे एज़ अ मॉडल खणी ऐं हुन ते कमु कयो ऐं हिननि सिम्बल्स खे दिस इज़ हाइपोथेटिकल मफ़रूज़ो आहे इहो कंफर्म न आहे ठीकु आहे ऐं मफ़रूज़नि जे बुनियादनि ते ई कमु इहो हलियो आहे नेक्स्ट प्लीज़ अच्छा ही हाणे मॉडल आहे साॻियो मॉडल आहे ऐं उनखे ही जेको असां वटि प्रीवेल करे पियो मॉडल ऐं हू जेको परियां मॉडल आहे उहो असांजो IRC जो मॉडल आहे असां ॿिन्ही खे ॻंढे करे ऐं कोशिशि कई त हिन मां हिकिड़ो हाइपोथेटिकल हिकिड़ो मफ़रूज़ाती बुनियाद ते का अहिड़ी शइ कढिजे का अहिड़ी मिथ डेवलप कजे या का अहिड़ी ॿोली डेवलप या का अहिड़ी स्क्रिप्ट डेवलप कजे जेका असांजी मॉडर्न सिंधी ॿोलीअ खे छो त हीअ मॉडर्न सिंधी ॿोली असांजी ख़रोश्तीअ खे थी फॉलो करे राइट टू लेफ्ट ते लिखी वञे इनफैक्ट दैट्स द लेफ्ट राइट ऐं उहो जेको असांजो कॉन्सेप्ट आहे उहो असां कोशिशि कयो आहे त हिन फ्रेम में असां अची करे ऐं इनखे डिफाइन कयूं सो डॉक्टर ऑस्कर पार्पोला ऐं डॉक्टर महादेवन जा ॿ डिफरेंट स्कूल्स आहिनि ऐं उन में पोइ डॉक्टर अहमद सिंधानी जेको मुंहिंजो बास मुंहिंजो गुरू हुयो उनजो वरी पंहिंजो हिकिड़ो स्कूल हुयो
त असां नेटिव जेका ॿोलियूं आहिनि नेटिव ॿोलियुनि खां एक्सप्लोर कयूं, साउंड सिस्टम एक्सप्लोर कयूं। सो इहो मॉडल असां ठाहियो ऐं उन ते कमु कयूं पिया। पब्लिकेशन न कराई अञा ताईं, ऐं कंहिं सुठे फॉर्म में कंहिं सुठे जर्नल में पब्लिकेशन बि कराईंदासीं। नेक्स्ट प्लीज़। हा, सो ही हिकिड़ी हाइपोथेटिकल नज़म आहे धरती माता जे लाइ। थोरो हिन में इहा ॻाल्हि कयां त असांजे कॉन्सेप्ट में या मिथ में, असांजी मिथ में सो कॉल्ड एस्टेब्लिश थियल मिथ में 4 lesbian goddesses. 4 lesbian goddesses had their sex in universe, and the Mother Earth is their product. So, हाणे उन में एलिमेंट्स कहिड़ा आहिनि, इहा ई जेके असां चवंदा आहियूं मिथ्स में पढ़ंदा आहियूं। सेमेटिक रिलीजन्स जी मिथूं आहिनि, पंहिंजो हिंदुज़म जी मिथ आहे, बुद्धिस्ट जे हाणे थी विया आहिनि अहिड़ा स्कूल्स जेके इन्हनि मिथ्स खे कंहिं न कंहिं तरीक़े सां डिस्क्राइब करण जी कोशिशि कनि था। सो उन्हनि 3 अंसरनि जी, 4 अंसरनि जी जेका पैदावार आहे उहा धरती माता। धरती माता ते पैदा थियण वारी हर शइ, हर जीव इन्हनि जो कंपाउंड आहे। ऐं यूनिवर्स में अञा ताईं साइंटिफिकली किथे बि इहा शइ प्रूव न थी सघी आहे त डिफरेंट एलिमेंट्स डिफरेंट तरीक़े सां सर्वाइव करे सघनि। सिर्फ़ु धरती आहे उहा जाइ जिते इहे ॿूटा, जिते इहे जानवर हिकिड़े ई कंपाउंड में सर्वाइव करे सघनि था। सो दैट्स द बिग थिंग त धरती छो इम्पॉर्टेंट आहे। सो हाणे हिते चए थो त मातृभूमि थारा छूमी मारा मन थो सिचण। Can you sing that, please? Can you sing that? मारा ही दो छा? No. Go on. Yeah. I'll try. Yeah. Okay. मातृभूमि थारा छूमी मारा मन तो सेचन है, दिल शिकस्ते थारा चस्ते, दिल शिकस्ते थारा चस्ते, मारो जब समय गए हो। मातृभूमि थारा छूमी मारा मन तो सेचन है। हो सिंधु मारो रथण मारो वण थण धण, सिंधु मारो रथण मारो वण थण धण, मारो हस्ती शानो शक्ति मारो जब चमण मातृभूमि थारा चूमी। यार साहब मुझे तो माफला नहीं तो बड़ा। So, Mother Earth, my existence is due to you. All my fantasies are with you. By heart and soul, I'm with you. That's my great time of existence. मां आहियां त तुंहिंजे कारण ई आहियां। सिंधु इज़ माई लैंड। सिंधु मुंहिंजो मुल्क आहे ऐं उहो ई मुंहिंजो शान आहे। नेक्स्ट प्लीज़। चए थो त प्रीत ॿोली वेद सोली माण्हू वेंती प्रेम गंथी। मतलब प्रीत प्रेम अहिड़ी ॿोली आहे जेका वेदनि खां, सूरतुनि खां, क़ुराननि खां सोली आहे। उनखे सम्झाइण जी ज़रूरत ई कोन्हे। जो तव्हां अरबी में फासो, तव्हां संस्कृत में फासो, प्रीत अहिड़ी ॿोली हर को माण्हू सम्झी सघे थो, हर जीव सम्झी सघे थो। सो नेक्स्ट प्लीज़। And this, my real mother blessed me. My ways and paths are undefined. So माता हरणी कृपा करणी, चारो चस्ती मारो मस्ती, मारो अजब चलण का है, सिंधु मारो थण मारो अनखण धण। Next. So असांजो conclusion इहो आहे भाऊ, Sindhuism has been declared as the coordinator among all religions. Protect Mother Earth for all creatures, including humans.
Thank you so much.